सिंध हरी कमेटी जो सदर ऐं हारियुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदड़ कामरेड अज़हर जतोई लाॾाणो करे वियो आहे। कामरेड अज़हर जतोई खे अॼु सुबुह हैदराबाद में पंहिंजे घर अंदरि दिलि जो दौरो पियो, जंहिं सबबि संदसि साह जी तंद टुटी पई। कामरेड अज़हर जतोई जे लाॾाणे ते क़ौम परस्त वतन दोस्त धुरियुनि समेत सॼी सिंध में ॾुख जी लहर छांइजी वई आहे। कामरेड समर जतोई मेहराण टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त कामरेड अज़हर जतोई अॼु सुबुह जो दिलि जो दौरो पवण करे असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। संदसि जनाज़े निमाज़ अॼु असर नमाज़ खां पोइ हैदराबाद जे कल्होड़ा कॉलोनी में अदा कई वेंदी। कामरेड अज़हर जतोई ॾाॾे हैदर बख्श जतोई ऐं वालिद मज़हर अली जतोई जे नक्शे क़दम ते हलंदे 1982 खां हारियुनि जे हक़नि वारी जदोजहद में पेर पातो ऐं आख़िरी घड़ी ताईं हारियुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदो रहियो। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे ॿुधाए रहिया आहियूं त सिंध हारी कमेटी जो सदर ऐं हारियुनि जे हक़ लाइ जदोजहद कंदड़ कामरेड अज़हर जतोई लाॾाणो करे वियो आहे। कामरेड अज़हर जतोई खे अॼु सुबुह हैदराबाद में पंहिंजे घर अंदरि दिलि जो दौरो पियो, जंहिं सबबि संदसि साह जी तंद टुटी पई। कामरेड अज़हर जतोई जे लाॾाणे ते क़ौम परस्त वतन दोस्त धुरियुनि समेत सॼी सिंध में ॾुख जी लहर छांइजी वई आहे। कामरेड समर जतोई मेहराण टीवी सां ॻाल्हाईंदे ॿुधायो आहे त कामरेड अज़हर जतोई अॼु सुबुह जो दिलि जो दौरो पवण करे असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे। संदसि जनाज़े निमाज़ अॼु असर नमाज़ खां पोइ हैदराबाद जे कल्होड़ा कॉलोनी में अदा कई वेंदी। कामरेड अज़हर जतोई ॾाॾे हैदर बख्श जतोई ऐं वालिद मज़हर अली जतोई जे नक्शे क़दम ते हलंदे 1982 खां हारियुनि जे हक़नि वारी जदोजहद में पेर पातो ऐं आख़िरी घड़ी ताईं हारियुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदो रहियो।